जेकबाबाद में कस्टम पारां कार्रवाई करे 2 करोड़ जी मालियत जो सामान हथ करण जी दावा कई वई आहे। इन हवाले सां जेकबाबाद मां नवाब अली लांघा लाइन ते मौजूद आहे। जी नवाब अली, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जेकाबाद कस्टम जी वॾी कार्रवाई 2 करोड़ मालियत जो सामान तहवील में वरितो वियो आहे। ज़रियनि मूजिब जेकाबाद में कोयटा कराची क़ौमी शाहराह ते क़ाइम कस्टम चेक पोस्ट इंचार्ज मोहम्मद हाशिम पंहिंजी टीम सां गॾिजी ॻुझी इतला ते कार्रवाई कई, जंहिं दौरान बलूचिस्तान खां ईंदड़ आयल टैंकर खे चेक कयो वियो, जंहिंमें 40,000 लीटर ईरानी तेल डीज़ल हथ कयो वियो आहे, जॾहिं त हिकु ट्रक मां ईरानी टैर ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। कस्टम अमलदार मूजिब पकड़ियल सामान ऐं 2 करोड़ खां वधीक मालियत जो सामान ॿुधायो पियो वञे। कस्टम इंस्पेक्टर मूजिब बलूचिस्तान खां ईंदड़ गाॾियुनि जी सख़्त चेकिंग जारी आहे, जीअं त तेल ऐं वग़ैरह ॿियो गैर मुल्की सामान जी स्मगलिंग खे रोकिजे सघिजे। जी वॾी महिरबानी नवाब अली लांघा तफ़सील खां आगाह करण जी। हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।